नाज़रीन, हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण जे पाणी जी सख़्त खोट पैदा थी वई आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे मेराठ टीवी जो रिपोर्टर सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु बिल्कुलु हैदराबाद जे पसगिरदाई वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 2 महीननि खां वठी पाणी जी शदीद खोट आहे, जे सबबु माण्हू परेशान आहिनि। सूरत हाल इहा आहे जो माण्हू हाणे प्राइवेट जेके टैंकर आहिनि उहे हायर करण ते मजबूर आहिनि। हींअर हैदराबाद जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते माण्हू पैसनि ते पाणी वठी रहिया आहिनि, जे सबबु जेके अहंजूं आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। हैदराबाद जो कासिमाबाद, भिकाई नगर, भिकाई टाउन, मारवी टाउन, शेरिश नगर, ॾेथा ॻोठ, हुसैनाबाद मुख़्तलिफ़ यूनिट जा जेके अक्सर इलाइक़ा आहिनि उते पाणी जी जेका आहे उहा शदीद शार्टेज आहे, जे सबबु माण्हू जेको आहे परेशान आहिनि। इन वासा इख़्तियारियुनि जो चवणु आहे त हैदराबाद शहर खे लॻभॻि 82 MGD ज़रूरत आहे, पर उनखे 5 MGD पाणी फराहम कयो पियो वञे। इहा शार्टेज जेका आहे उहा ऑफिशियल तौर ते ॿुधाई पई वञे। इन खां अलावा वासा इख़्तियारियुनि जो इहो चवणु आहे त ॿिया 2 अहम सबब आहिनि जिन जे पाणी जी जेका आहे उहा शार्टेज जेका तमामु घणी वधी वई आहे। हिकिड़ो त हेस्को पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 12 खां 14 कलाकनि ताईं लोड शेडिंग कई पई वञे, ऐं जंहिं टाइम ते पाणी फराहम करण जो टाइम हूंदो आहे उन वक़्तु उन्हनि पंपिंग स्टेशन ते जेका बिजली न हूंदी आहे, पाणी जी जेका फरहमी आहे उहा रुकिजी वेंदी आहे। उन सबबु पाणी जी शार्टेज थी रही आहे। ऐं ॿियो वासा इख़्तियारियुनि जो इहो चवणु आहे त गर्मी सबबु जेका कंज़प्शन आहे उन में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे, ऐं उन सबबु जे करे हैदराबाद शहर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उहे पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी ठीकु आहे सलीम, अपडेट करण लाइ अव्हां जी महिरबानी।